अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बशुजान तव्हां सां गॾु आहियां। अॼु को मुंहिंजो ख़ासि उनवान कोन्हे को, छाकाणि त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे वरसीअ जे मुतालिक़ नंढिड़ो लेक्चर आहे मुंहिंजो पंहिंजो, जेको उन खां अलावा त कुझु आलिमनि, कुझु मुफ़क्रनि ऐं कुझु जेको आहे सो प्रोफेसरनि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे मुतालिक़ जेतिरो कुझु ॻाल्हायो आहे उहो मुंहिंजे हिन शॉर्ट ब्रीफ खां पोइ ईंदो त उहो तव्हांखे ॿुधाईंदा, उहे तव्हांखे ॾसींदा त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी शख़्सियत, फ़न, फ़िक्र ऐं संदसि कमु, उहे कहिड़ा कहिड़ा कम हुया जंहिंजे करे हुन वञे थो पियो, उनखे सुञातो वञे थो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना बिना कंहिं शक जे हिकु तमामु वॾी शख़्सियत, हिकु तमामु वॾो माण्हू ऐं हिकु तमामु वॾो लेखक सां गॾोगॾु हुन जेके किताब लिखिया आहिनि, जेको कमु कयो अथई सिंधी अदब में लिसानियात में अची करे, उन जे नाले खणण खां सवाइ उहो कमु अधूरो रहंदो। इन जे करे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जा मां जेकॾहिं किथे किताब ॻणाइण वेठुमि त तमामु घणा किताब थींदा, पर मां चंद संदसि अहम किताब जेके आहिनि उन्हनि किताबनि जा नाला वठंदुमि त जीअं असांखे ख़बर पए त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंधी लिसानियात ते केॾो कमु कयो, उन खां अलावा संदसि केॾो ई कमु आहे, केतिरो ई कमु आहे जेको असांखे सिंधी अदब में मिले थो। पर ख़ासि कमु जेको आहे सो आहे लिसानियात। लिसानियात ॿोलीअ ते हुन जेको कमु कयो, ॿोलीअ जी हुन ज़िंदगीअ में शुरूआति खणी हुन लाश नावल सां कई, चोर जी कहाणियुनि सां कई, पर हुन खां पोइ अॻिते जीअं जीअं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना वधियो आहे, अॻिते हलंदो रहियो आहे, त हुन जी मुकमल जेका दस्तरस रही आहे या हाणे जेका सुञाणप रही आहे सा आहे लिसानियात। लिसानियात में उनजा कमु असां वटि केतिरा ई संदसि किताब मौजूदु आहिनि जंहिंजे बुनियाद ते असां अॻिते वधी सघूं था, अञा वधीक तहक़ीक़ करे सघूं था, अञा वधीक उन खे बहितर खां बहितर करे सघूं था। छाकाणि त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना उहो माण्हू हुयो जेको हिकिड़े हंधि वेही कमु करणु न ॼाणींदो हुयो, बल्कि उहो उन्हनि इलाइक़नि में, उन्हनि शहरनि में, उन्हनि माण्हुनि वटि, उन्हनि फ़र्दनि वटि या जेके ॻाल्हाईंदड़ हुआ उन सां ॻाल्हाए करे उहो माल मवाद या लफ़्ज़ पंहिंजे ज़ख़ीरे में आणे करे लिखंदो हुयो त जीअं असांखे असलियत जी ख़बर पए, असां जहिड़ा मुहक़िक़ जेके आहिनि उहे छा था कनि। हाणे हिकु बंदि कमरे में वेही करे डॉक्यूमेंटेड जेके पिया आहिनि उन सभिनी खे रखी अॻियां उन्हनि ते छंड छाण करे हे हीअं हे हीअं हे हीअं आहे न, बल्कि हू उते वेंदा हुया, उन्हनि खां पुछंदा हुया, उन्हनि सां ॻाल्हाईंदा हुया, उन्हनि लहजनि ते, उन्हनि हदुनि ते, हदूं जेके मुक़ररु अथनि कीअं मुक़ररु कजनि, कहिड़े हद में, कहिड़ी जॻह ते, कहिड़ो लहजो, कहिड़ो मुहावरो ॻाल्हायो वञे थो, इहो उते वञी करे इहे कमु कंदा हुआ। छाकाणि त इहे वॾा वॾा जेके नाला हुआ जिन जे फल जो असां कुझु खाऊं पिया था, उहो डॉक्टर बलोच हुजे, सिराजुल हक़ मेमण हुजे, या डॉक्टर ग़ुलाम अली अलाना हुजे, डॉक्टर मोहब्बत बुरड़ो हुजे, या ॿिया जेके वॾा वॾा नाला आहिनि उन्हनि नालनि जो असां खाऊं था पिया। असां हाणे उन्हनि जी किताबनि खे अॻियां रखी करे चवंदा आहियूं ही हीअं आहे, छाकाणि इहे वॾा नाला आहिनि। डॉक्टर अल्ताफ़ जोखियो साहिबु हींअर त को बहितरीनु जेको कमु करे पियो थो उहो बि उन्हनि मंझि शामिलु आहे, छाकाणि त संदसि जेके किताब आहिनि उहे बि लिसानियात जे हवाले सां तमामु कारगर ऐं अहम तरीन किताब आहिनि। इन्हनि में ई त सिंधी नसुर जी तारीख़ किताब जंहिंमें असांखे इब्तिदा मिले थी सिंधी नसुर निगारनि जी, उन खां पोइ संदसि सिंधी सोतियात ऐं ॿिया किताबनि जी लिस्ट त हिकु तवील लिस्ट आहे, पर कुझु लाड़ जी अदबी ऐं सक़ाफ़ती तारीख़ जेका उन खां पहिरीं खां लिखी वई हुई। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहबु इहा तारीख़ लिखी करे हिकु लाड़ खे जेको आहे सो हिकु पंहिंजे जेको आहे सो दरिया खे, समुंड खे हिकु कुज़े में कब्ज़ करे छॾियो त जीअं हाणे जेतिरी बि जेको तहक़ीक़ थींदी या ॿुधियो वेंदो या पढ़ियो वेंदो, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी तहक़ीक़ खां सवाइ अधूरी रहंदी, छाकाणि त हुन में हुन सॼो ज़ख़ीरो जेको आहे उन में शामिलु करे छॾियो आहे। अहिड़े नमूने सां सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफ़ी हिकु बहितरीनु किताबु आहे जेको जंहिं ते न रुॻो हींअर बल्कि CSS में अक्सर सवाल ईंदा रहंदा आहिनि, PCS में अक्सर सवाल ईंदा रहंदा आहिनि त सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफ़ीअ खे वाज़े कयो वञे।
हाली अॻिते हलंदासीं जॾहिं असां त उन ते वाज़े हिकिड़ा लेक्चर पूर्ण ठाहिया वेंदा ऐं रखिया वेंदा त सिंधी ॿोली जी लिसानी जोग्राफी छा आहे। मुंहिंजो पोयों हिकिड़ो लेक्चर रखियलु बि आहे मुहावरनि ते, ऐं हाणे हिकु सीरीज़ वरी शुरू थिए पई जंहिंमें असां हर हिकु मुहावरे खे अलॻि अलॻि सां हलंदासीं। अहिड़े नमूने सां सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियादु हिकु तमामु वॾो कमु आहे जेको डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु जेको असांखे करे ॾिनो आहे, ऐं असां उन ते कमु कयूं पिया था। उन खां अॻु कहिड़ा नज़रिया पेश कया विया, उन खां पोइ कहिड़ा नज़रिया पेश कया विया, ऐं संदसि नज़रियो कहिड़ो हुयो। इन नज़रियनि जे बुनियाद ते सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियादु किताबु तरतीब ॾेई असांजे साम्हूं रखियो, ऐं असां हाणे सभिनी ज़ावियनि खे परखे सघूं था त कहिड़ो मवादु जेको आहे या कहिड़ो नज़रियो जेको आहे वधीक बहितरु आहे। छाकाणि त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं डॉक्टर सिराजुल हक़ मेमण जा जेके नज़रिया आहिनि उहे सिंधी ॿोलीअ जे बका जे लाइ आहिनि ऐं सिंधी ॿोलीअ जे लाइ आहिनि। जॾहिं सिंध अज़ल खां आहे, सिंध शुरूआति खां आहे त हिते सिंधी आहे, त सिंधी ॿोली कंहिं ॿी ॿोलीअ मां छो निकिती हूंदी, इहो इन्हनि जो चवणु आहे। ऐं असां इन खे मञूं था। जॾहिं सिंध हिते शुरूआति खां आहे त लाज़मीअ तौर ते हिते का ॿोली हूंदी ऐं उहा ॿोली सिंधी हूंदी। छा असांजे घर में असां जिते रहूं था उते असां पंहिंजी ॿोली न ॻाल्हाईंदा हूंदासीं, कंहिं धारियो माण्हू आयो उन जी ॿोली ॻाल्हाईंदा हूंदासीं, हा एडॉप्ट कई हूंदीसीं, असां उनखे संभालियो हूंदोसीं, असां उनखे वधायो विझायो हूंदोसीं। ईअं त कोन्हे न त उन ॿोलीअ खे ई असां पंहिंजी सम्झी करे असां चऊं त असांजी ॿोली उन ॿोली मां निकिती आहे। अड़े इहो कीअं मुमकिन आहे? हिकिड़ो माण्हू ॿाहिरियां धारा अंदरि आया, उन्हनि जी ॿोली असुलु थी वई ऐं असांजी ॿोली उन ॿोली मां नितल थी वई। ईअं कीअं आहे? त अञा ईअं मुमकिन आहे त उन्हनि असांजा लफ़्ज़ सिखिया हुजनि, उन्हनि वधीक ॿिए हंधि विया ऐं वञी पंहिंजी असांजी ॿोलीअ खे उन्हनि वधायो विझायो। इहो हिकु अलॻि बहस आहे जेको अञा ताईं हल कोन थियो आहे। छाकाणि त इन में असांजा आलिम मुअल्लिम जेका वॾा वॾा अदीब हुआ, अदीब मां कोन चवंदुमि, मां आलिम चवंदुमि, उहे पाण में अञा ताईं ज़ेरे बहस आहिनि त सिंधी ॿोली असुलु नसुलु किथां आहे, कीअं आहे। जेकॾहिं मां हिते ज़ाती रायो ॾेई छॾींदुसि त मुंहिंजो साॻियो ई ज़ाती रायो वेंदो हिकिड़ो डॉक्टर सिराजुल हक़ मेमण सां ऐं ॿियो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सां, जंहिंजे बुनियाद ते असां चवंदासीं त सिंधी सिंध जी ॼाई आहे, सिंधी असुलु आहे ऐं सिंधी मां ई ॿियूं ॿोलियूं फुटी निकितियूं आहिनि। बाक़ी जेकॾहिं असां अञा ॿियनि नज़रियुनि ते वेंदासीं त तमामु घणा ॿिया नज़रिया आहिनि। डॉक्टर बलोच जो नज़रियो अलॻि आहे, ऐं असां वटि भैरूमल मेहरचंद आडवाणी जो अलॻि आहे, अर्नेस्ट ट्रम्प जो अलॻि आहे, ऐं ॿियनि प्रोफेसरनि जा ॿियनि जेको आहे सो आलिमनि जा पिणु अलॻि अलॻि नज़रिया आहिनि। असां उन नज़रियनि ते कान था अचूं, असां वधीक हलूं था अॻिते। इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, इन बहस खे कोन था छॾियूं। छाकाणि त मां हिते सिर्फ़ु इंट्रोडक्शन आयो आहियां त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ते जिन शख़्सियतुनि ॻाल्हायो आहे उन्हनि शख़्सियतुनि जा मां तव्हांखे जेको तारुफ़ कराईंदो हलां त हिन में सभ खां पहिरियों जेको शुरूआति कई उहो मोहतरम नसीर मिर्ज़ा साहिबु। सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे में ही प्रोग्राम रिथो वियो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे वरसीअ जे मुनासिबत सां संदसि जनम त 15 मार्च 1930 ताईं, वफ़ात 28 नवंबर 2020, 2021 ॿ ॾींहं पहिरियों 28 नवंबर 2021 ते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे में डॉक्टर बलोच हाल में संदसि वरसी मुनाक़द कई वई, जंहिंमें केतिरा ई आलिम अकबर अदीब शामिलु हुया। उन्हनि पंहिंजे ख़्यालनि जो, फ़न जो, फ़िक्र जो ऐं ज़ाती ज़िंदगीअ जो तमामु घणो तजज़ियो कयो आहे। उन तजज़िये में केरु शामिलु हुआ? तमामु वॾा वॾा नाला शामिलु हुआ सिंध जा, अदीबनि जा, आलिमनि जा, प्रोफेसरनि जा। छाकाणि त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना प्रोफेसर बि आहे, त प्रोफेसर एमरेट्स बि आहे, त टीचर बि आहे, त मुंतज़िम बि आहे, त हर हल्के जा माण्हू डॉक्टर साहब जे वरसीअ में शामिलु थिया हुया ऐं उन शामिलु थी करे पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ जे संदसि ज़िंदगीअ जे बारे में, ज़ाती ज़िंदगी जे बारे में ऐं उन खां अलावा फ़न ऐं फ़िक्र जे बारे में, बल्कि उन खां वधीक असांखे जेको सिखण जे लाइ मिलियो से तहरीकुनि जो, त कहिड़ी कहिड़ी तहरीक मां कहिड़े नमूने निकिरी करे हू उते जे पहुता ऐं उन नमूने सां अची उन्हनि पंहिंजी हिकु अदब खे, ॿोलीअ खे
ऐं ॿोली जी बकाउ जे लाइ केतिरी जंगियूं कयूं आहिनि, केतिरा विड़िया आहिनि। जंगी न आहे त मैदान में वञी जंग कजे, जंग इहा आहे जेका अकुली शऊरी जंग हुजे। उन्हनि पंहिंजे ॿोलीअ जे लाइ जंग कई आहे, उन पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जी सिंधी ॿोलीअ जी बका जे लाइ कई। उन्हनि में वोटर लिस्टूं शामिलु आहिनि, उन में जेको आहे सो शनाख़्ती कार्डनि में सिंधीअ में नाला शामिलु आहिनि, ऐं ॿियो कुझु घणो आहे जेको कंप्यूटराइज़्ड कराइण में संदन तमामु घणो हथु रहियो आहे। उन्हनि में सभ खां पहिरियों मोहतरम नसीर मिर्ज़ा, इदरीस जतोई साहब, ताज जोयो, सलीम मेमण, प्रोफेसर डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा, साईं मदद अली सिंधी, मैडम महताब अकबर राशिदी ऐं डॉक्टर फ़हमीदा हुसैन, जिन संदसि फ़न फ़िक्र ऐं ज़ाती ज़िंदगीअ जे मुतालिक़ ॻाल्हायो। ऐं इहो इन जो आजियाणो जेको ॾिनो हुयो डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहिब ॾिनो, पर इतफ़ाक़ सां मां संदसि आजियाणो रिकॉर्ड करे न सघियो हुयुमि, जंहिंजे करे हिन वीडियो में उहो शामिलु कोन्हे को। बाक़ी असां अॻिते संदसि फ़न फ़िक्र जे बारे में हिकु नंढो लेक्चर अलॻि ज़रूरु रखंदासीं, पर इन्हनि आलिमनि, इन्हनि प्रोफेसरनि ऐं इन्हनि वॾनि वॾनि अदीबनि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे बारे में छा चयो आहे, संदसि फ़िक्र ते कीअं ॻाल्हायो आहे, संदसि ज़िंदगीअ जे बारे में कहिड़ियूं कहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जेके वाज़े कयूं आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं पेश कजनि थियूं। अवां पाण ॿुधो त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना हिकु फ़र्द हुयो, पर उनजा रुख़ केतिरा ई हुया। अल्लाह हाफ़िज़।